अस्सलामुअलैकुम, वेलकम टू बैक पार्ट 2। जे तव्हां पार्ट 1 न ॾिठो आहे त पहिरें पार्ट 1 ॾिसो, पोइ पार्ट 2 ॾिसिजो। हींअर असां हलूं था बाग़ पंजतन ॾे, उन जी बि ख़ूबसूरती तव्हांखे ॾिसूं। उते बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा पहाड़, पाणी आबशार ऐं हिकु ख़ूबसूरत बाग़ आहे। सो उहो इंशाल्लाह तव्हांखे ॾिसंदासीं ऐं व्लॉग मुकमल ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह हीउ व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। माशाल्लाह इलाइक़ो त इंतहाई ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। तव्हां अंदाज़ो वीडियो में लॻाए था सघो। तमामु ख़ूबसूरत सुहिणो साइड आहे। ॿियो खूह चवंदा, हीउ खूह जो जेको चश्मो आहे हीउ बि हज़रत अली साईं हुकुम सां जारी थियो। माशाल्लाह, छा जाइज़, सुभान अल्लाह। बाग़ पंजतन सेवण खां 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ईंदो आहे। हिन इलाइक़े जो पुराणो नालो खाई, बाद में हिन इलाइक़े खे बाग़ पंजतन सॾियो वियो। बाग़ पंजतन हिन इलाइक़े खे इन करे सॾियो वियो त हज़रत अली साईं हिन जाइ ते अची कचहरी कई। बाद में हीउ इलाइक़ो बाग़ पंजतन में मशहूरु थियणु लॻो ऐं हिते हज़रत अली साईं जो पाणी वारो आबशार आहे, जेको हज़रत अली साईं हुकुम सां हीउ पाणी वारो आबशार जारी थियो ऐं अॼु ताईं बि पाणी वारो आबशार जारी आहे। हीउ पाणी खूह खां निकिरंदे बाग़ पंजतन खां थींदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं आबादियूं कंदे पासे में हिकु डैम अथसि, जंहिं डैम में वञी हीउ पाणी जमा थो थिए। दोस्तों हीअ आहे बाग़ जा कुझु ख़ूबसूरती तव्हां दोस्तनि खे बाग़ ॾिसो असीं। ऐं हींअर हलूं था अॻिते। जितां पार्ट 1 में व्लॉग जी शुरूआति कयोसीं, सो उते पाणी जो डैम आहे ऐं पाणी आबशार आहे। उतां हली मच्छी पकड़ंदासीं, उहो बि तव्हां दोस्तनि खे ॾिसूं। पाणी आहे, आया आहियूं। हिन में मच्छियूं तमामु घणियूं अथसि। माण्हू हेॾे घटि ईंदा आहिनि, मच्छी इन करे हिन पाणी में जाम आहे। छोकिरनि खे लाथो आहे, मतां 2-3 दाणा पकड़नि। कोन्हे कुझु बि हिननि मां दोस्तो उमेदु कोन्हे मच्छी पकड़ंदा। मथे जबल जे पासे खां हलूं था, ॾिसूं था छा ख़ूबसूरती अथसि। माशाल्लाह साईं, माशाल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह साईं। ॿिया लफ़्ज़ ई कोन्हनि सवाइ माशाल्लाह सुभान अल्लाह खां। वही त छा आहे यार। फाइनली दोस्तों, उम्मीद कंदासीं असांजो हीउ व्लॉग बि तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो।
जे पसंदि आयो हुजे त मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक कयो। तव्हांजे सपोर्ट खां बग़ैर यकीन कयो दोस्तो अधूरा आहियूं, ॿिया बि कोन था कनि सपोर्ट। तव्हां पंहिंजे जेके सिंधी हो कम से कम उहे सपोर्ट कयो। जेतिरो असांखे सपोर्ट कंदो एतिरो असांजो हौसला ई वधंदा। थकिजी पिया आहियूं, ॻाल्हाइणु पवंदो हुते। जेतिरो दोस्तो सपोर्ट कंदो तेतिरो असांखे छा चवंदा आहिनि, हा सहारो मिलंदो। अञा इनशाला पंहिंजी जेका सिंधी ख़ूबसूरती आहे उहो वधीक तव्हां दोस्तनि खे सुहिणे नमूने सां ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। हींअर भाउ तव्हां वटि सवाइ मोबाइल आहे, ॿियो कुझु बि न आहे। अगरि जे हिते ड्रोन कैमरा हुजे हा या मेन कैमरा हुजनि हा न, हीअ जेका दोस्तो सीनारियूं आहिनि न, यकीन करी के नारान कागान बलोचिस्तान खां घटि न आहिनि। ऐं हिन व्लॉग खे हिते ख़तमु था कयूं। दुआनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।